आलमी दुनिया इदारनि तरफ़ां पाकिस्तान जे क़दमनि जी वाखाण जो सिलसिलो जारी। गॾियल क़ौमुनि जे माहिरनि जी पाक भारत जंग बाबति रिपोर्ट पधरी। भारत जे एकतरफ़े क़दम ते सख़्त एतिराज़। रिपोर्ट में चयो वियो त पाकिस्तान पहलगाम वाक़े में मुलविस हुजण जी तरदीद कई। अणधुरी ऐं शफ़ाफ़ जाच जो मुतालबो बि कयो। भारत पहलगाम वाक़े में पाकिस्तान जी रियासती सतह ते शमूलियत जा सबूत न ॾेई सघियो। 7 मई ते भारत पाकिस्तानी हदुनि में ताक़त जो इस्तेमालु कयो। अहिड़ो क़दम गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकिड़ी आहे। भारतीय अमलनि में शहरी इलाइक़नि में निशानो बणायो वियो। केतिरा ई शहरी शहीद थिया ऐं ज़ख़्मी पिणु थिया। मस्जिदूं बि मुतासिर थियूं। हिक तरफ़ी ताक़त जो इस्तेमालु करण जो धार हक़ नाहे। भारत तरफ़ां अटिकल 51 तहत सलामती काउंसिल खे हमले बाबति अॻुवाट इतला न ॾियण तरीक़ेकार जी भञकिड़ी करार। पाकिस्तान सलामती काउंसिल खे आगाह कयो त दिफ़ा जो हक़ रखे थो। भारतीय क़दम पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं अदम मुदाख़लत जे उसूलनि जी भञकिड़ी आहे। गॾियल क़ौमुनि जे माहिरनि सिंतास मुआहिदे जी भञकिड़ी ते भारत ख़िलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी। माहिरनि जा भारत खां भञकिड़ी ते अहम सवाल। मोदी सरकार हिकु बि सवाल जो जवाब न ॾिनो। रिपोर्ट में चयो वियो त भारत जे सिंतास मुआहिदे खे मुअतल करण ते ॻणिती आहे। पाणी खे सियासी या मुआशी दबाव जे लाइ औज़ार तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे। मुआहिदे जी मुअतली जे लाइ सरहद पार दहशतगर्दी जी दावा क़ानूनी तौर ते गैर लाॻापियल आहे। का बि धुर हिक तरफ़ी तौर ते मुआहिदे खे मुअतल नथी करे सघे। भारत मुआहिदे जी शिकुनि ते वाज़े तौर ते अमल न कयो। तरीक़ेकार खे नज़रअंदाज़ कंदे हिक तरफ़ी मुअतली गैर क़ानूनी आहे। पाकिस्तान मुआहिदे जी कंहिं बि शिक जी भञकिड़ी न कई आहे। पाणी रोकण या मुआहिदे खे मुअतल करणु हिकु नामुनासिब क़दम आहे। पाणी रोकण जो बार सिधो संओं आम पाकिस्तानियुनि जे हक़नि ते पवे थो। मामले ते भारत खे मौक़िफ़ पेश करण जो भरपूर मौक़ो ॾिनो वियो, पर 60 ॾींहंनि बावजूद जवाब न अचण ते रिपोर्ट जारी कई वई। भारत खे नेक नियती सां मुआहिदे ते अमल ऐं पाकिस्तान जे हक़ खसण खां पासो करणु घुरिजे। हाणे बि भताखोरनि ख़िलाफ़ बिना के फ़र्क़ जे सख़्त कार्रवाई कई वेंदी। भताखोरी में मुलविस अनसरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। भताखोरी बाबति अहम इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंमें लाॻापियल इदारनि सां सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी हुकूमत सां बि राब्तो कयो वियो आहे। परॾे में वेठल भताखोर माफ़िया जी गैंग खे गिरफ़्तारी जे लाइ रेड वॉरंट पिणु जारी करण बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे। कराची में वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत अॻु बि भताखोरी ख़िलाफ़ कामयाब कार्रवायूं कयूं आहिनि ऐं उन वक़्तु बि वापारी अवाम खे वॾो रिलीफ मिलियो हो। सिंध हुकूमत अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण जे लाइ पुरज़म आहे ऐं भताखोरी जहिड़नि संगीन ॾोहनि जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे माहिरनि जी भारत बाबति रिपोर्ट जी आजियां। सिंतास मुआहिदे जी मुअतली ऐं भारतीय अॻराई बाबति रवैये ते मुशाहिदे जी वाखाण। संदसि चवण गॾियल क़ौमुनि जी रिपोर्ट पाकिस्तान जे पुराणे मौक़िफ़ जी हिमायत आहे। पाणी वहिकरा रोकणु पाकिस्तान जे हक़नि खे भञकिड़ी आहे। रिपोर्ट बाबति भारती क़दमनि सबबि वधंदड़ आलमी ख़दशनि जी अकासी आहे। कानून ऐं मकालमे बदिरां धमकी, ताक़त ऐं तशदुद भारत जी आदत आहे। ॿियनि मुल्कनि में भारतीय मुदाख़लत ते रतो छाण जूं रिपोर्ट्स ख़तरनाक रुझान आहे। भारत अक़लियतुनि खे भित सां लॻाइण वारी पॉलिसी ते हले पियो। रिपोर्ट भारत जी गैर ज़िम्मेवारानी रियासती तर्ज़ अमल खे बेनक़ाब करे छॾियो आहे। गॾियल क़ौमुनि जे ख़दशनि ऐं ॻणिती बावजूद भारत आबी दहशतगर्दी न रोकी। मोदी सरकार चनाबाद झेलम ऐं नील दरिया जो पाणी बि रोके छॾियो। झेलम ऐं नील दरियाउनि में पाणी आमद घटिजी सिर्फ़ 3000 क्यूसेक रहिजी वई। पाकिस्तानी इंडस वाटर कमिश्नर महर अली शाह चयो आहे त पाकिस्तान हर लिहाज़ सां ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। भारत वटि पाणी रोकण जो को जवाज़ न आहे। हाणे गॾियल क़ौमुनि जी सतह ते बि आवाज़ बुलंद कयो पियो वञे, जीअं आलमी दबाव विझी भारत पाण खे जवाब न समुझे। डैम ज़रिए भारत जे ज़ख़ीरो करण जी सलाहियत ऐं गैर क़ानूनी इस्तेमाल में इज़ाफ़ो थियो आहे। भारत हाइड्रोलॉजिकल डेटा ऐं गॾियल निगरानी जो अमल रोके छॾियो आहे। भारत तरफ़ां तकरार हल करण खां फ़रार थियण आलमी क़ानून जी भञकिड़ी। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो तक़रीब खे ख़िताब चयाईं। भारतीय घरू वज़ीर मुआहिदो बहाल न करण ऐं पाणी जो रुख़ मोड़ण जो ऐलान कयो। भारतीय क़दम पाकिस्तान जी सलामती, मईशत ऐं माण्हुनि जी हयातुनि जे लाइ ख़तरो आहिनि। गॾियल क़ौमुनि भारतीय क़दमनि ते ॻणिती ज़ाहिर कई आहे।
सदर आसवरी ज़रदारी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे जज जे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर वज़ीर आज़म जे मशवरे सां तारिक महमूद जहांगीरी खे डीनोटिफाई करण जी मंज़ूरी ॾिनी। सदर जी मंज़ूरी खां पोइ कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जस्टिस तारिक महमूद खे बाज़ाब्ता तौरु डीनोटिफाई करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद खे नाअहल करार ॾींदे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। गर्ल्स कैडेट कॉलेज नवाबशाह में वालदेन जे ॾियारे जे हवाले सां तकरीब। ख़ातून अवल आसो भुट्टो ज़रदारी ख़ासि महिमान तौरु शिरकत। शागिर्दियाणियुनि तरफ़ां परेड मार्च जो मुज़ाहिरो। ख़ातून अवल आसो भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान तॾहिं ई तरक़ी करे सघे थो जॾहिं छोकिरियूं अॻिते वधंदियूं। औरतुनि खे चैलेंज खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ही ज़मीन सभिनी जी सुञाणप आहे। पाकिस्तान जी सलामती सभिनी सां गॾियल आहे। मुल्क जो मुस्तक़बिल नौजवाननि सां मज़बूत थिए थो। स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं पुट आगा शहबाज दुरानी सिंध असेंबली जे मेंबर तौरु कसम खणी वरितो। स्पीकर सिंध अवैस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास। नए चूंडियल पीपी एमपी आगा शहबाज दुरानी मेंबर तौरु कसम खणी वरितो। स्पीकर अवैस कादिर शाह आगा शहबाज खे सिंधी में कसम खणायो। सरकार जो औरतुनि जे लाइ हिकु ॿियो अहम क़दम स्कूटी हलाइण जी तरबियत शुरूआत। सीनियर वज़ीर शहर जे नामे मरचौत कराची में कोरंगी गुलशन इकबाल मलीर में स्कूटी तरबियत शुरू कई वई आहे। शहर जे सभिनी ज़िलनि में पिंक स्कूटी जे लाइ दरख़्वास्त ॾींदड़ कमु कंदड़ औरतुनि जी ख़ासि हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। हैदराबाद में स्कूटी हलाइण जी तरबियत 18 डिसंबर खां शुरू थी चुकी आहे। सखर लाड़काणो शहीद में नज़ीराबाद ऐं मिरपुर ख़ासि में तरबियत जल्द शुरू थींदी। स्कीम जो मक़सदु औरतुनि जे महफ़ूज़ ऐं आसान अचवञ खे हथी वठणु आहे। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण सिंध हुकूमत जी अवली तरजीह आहे। महफ़ूज़ सफ़री सहूलियतूं फ़राहम करण बिना औरतुनि खे अमली तौर ते बाख़्तियार नथो बणाए सघिजे। उमरकोट वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। हिकु ॼणो फौत ॿियो ज़ख़्मी। सूफ़ी फ़क़ीर स्टॉप भरिसां मोटरसाइकिल हिकु अमन सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर थी पियो। हादसे में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ठुलबरसां ॻोठाणनि जो घर मां धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठ मोहम्मद रमज़ान उनारे जे रहवासियुनि जेकबाबाद सखर रोड ते टायर साड़े धरणो हुयो। मुसाफ़िर सख़्तु परेशान। ॻोठाणनि जो चवणु आहे त राति हथियारबंदनि घर में गिड़ी धाड़ो हयो। हथियारबंद 15 लख रुपया रोक रक़म 10 तोला सोन ऐं पिस्टल खणी फरार थी विया। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सामान वापसि करायो वञे। बेल्जियम में गादीवाल ब्रसेल्स में हारिन यूरोपीय यूनियन जे ज़रिए पॉलिसी ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हारिन ट्रैक्टर सां रोडनि ते एहतिजाज कयो। एहतिजाज सबबि अहम रोड बंदि थी विया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकियूं पथराव। मछियल माण्हुनि जी गाॾियुनि खे बाहि। मुज़ाहिरीन खे छिड़ विछिड़ करण लाइ ॻोढ़ाईंदड़ गैस ऐं पाणी जी तोपनि जो इस्तेमालु कयो वियो। हारिन जो चवणु आहे त यूरोपीय मुल्कनि में अमरीकी सामान सस्तो विकिरो थियो त हारी खे नुक़सानु थींदो। उमेरबाब चांडो जे टिनि घर भातियुनि जो क़त्ल केस फ़ैसिलाई ते मरहले में दाख़िल। उमेरबाब चांडो जे टिनि घर भातियुनि जी क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी। ॿुधणी 7.5 कलाक जारी रही। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो उमेरबाब चांडियो वारा पेश थिया। इल्ज़ाम ठहियल BPMPA सरदार खान चांडियो बुरहान खान चांडियो अॻूणो SHO करीबक चांडियो ऐं ॿिया जवाबदार बि अदालत में पेश थिया। जवाबदार धुर जो वकील अतर अब्बास सोलगी अॼु पंहिंजा दलील मुकमल कया। केस के 7 साल मुकमल थी चुका आहिनि। ॿुधणी 2 जनवरी ताईं मुलतवी कई वई। उमेरबाब चांडियो जो चवणु जवाबदार धुर जे वकीलनि जा दलील मुकमल थी विया आहिनि। ईंदड़ तारीख़ ते असांजो वकील दलील ॾींदो। असां पुरुमीद आहियूं इंसाफ़ मिलंदो। सरदार खान चांडियो जो चवणो हो त बेगुनाह आहियूं। अदालत में इंसाफ़ जी उमेद आहे। सुरखरू थी निकिरंदासीं।